सिंधु मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंधु मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामाइन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां अवां सभिनी खे भलीकार ऐं सिंध मां अवां सभिनी जे लाइ सलाम। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरीसर। सामाइन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन जग मशहूर प्रोग्राम ॾाप जा ॾस में असां हर भेरे सिंध जे किन बि ॿिनि टिनि शख़्सियतनि सां अवांजो अवांजे अॻियां उन्हनि जो तारीफ़ पेश कंदा रहिया आहियूं। गुज़िरियल हफ़्ते असां सिंध जूं निहायती मायानाज़ टे शाइराऊं, ज़ाहिदा अबड़ो जेका अंसरी मैगज़ीन जे एडिटर बि आहे, ज़ाहिदा ताज अबड़ो जो मेहरान टीवी ते बिन ते हवा प्रोग्राम तमामु घणो मशहूरी माणे चुको आहे। टीवी असांजी जुबी परवीन डायरी ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके टे लेखिकाऊं आहिनि से आहिनि सिंधी ॿोली जी ख़ूबसूरत शाइरा नसर नवीस, ज़ुबैदा मेतलो ऐं असांजी ॿी कालमिनिस्ट ज़रीना हुसैन नारेजो ऐं असांजी टी ॿाराणे अदब जी शाइर बि आहे, रेडियो, टीवी ऐं स्टेज जी ड्रामनि में बि पंहिंजो किरदारु अदा कंदी रही आहे। ख़ूबसूरत शाइरा बि आहे, कहाणियूं बि लिखियूं अथसि, मज़मून बि लिखिया अथसि, ज़ेब निज़ामाणी। सामाइन सभ खां पहिरीं अवांजे साम्हूं पेश कंदुसि असांजी सिंध जी मानाइती शाइरा ज़ुबैदा मेतलो जो तारीफ़। नामवर शाइरा ऐं कहाणीकार ज़ुबैदा मेतलो 31 जुलाई 1955 ईस्वी ते कंबर में पीर मोहम्मद मेतले जे घर में जनम वरितो। प्राइमरी तालीम ॻोठ जे स्कूल में हासिलु कयईं। उन बाद सानवी तालीम 9 क्लास ताईं लाड़काणे में पढ़ी। मैट्रिक कंबर हाई स्कूल मां कयईं। मैट्रिक बाद गवर्नमेंट कॉलेज लाड़काणे पढ़णु वई, जिते शबनम मोती ऐं ॿियनि जे साथ में अदबी दुनिया में पेर पाताईं। हिन में नफ़्सियात ऐं सोशोलॉजी जे मज़मूननि में कई आहे। उनखां अलावा टाइप राइटिंग, स्टेनोग्राफी, ड्राइंग, लाइब्रेरी साइंस ऐं कंप्यूटर वग़ैरह जा कोर्स बि कयईं। ज़ुबैदा मेतलो चाइल्ड एंड सोशल साइकोलॉजी उनवान ते एमफिल जो मक़ालो लिखियो। हिन नेपाल मां 1990 ईस्वी में एडमिनिस्ट्रेटिव ट्रेनिंग बि कई। हिन नौकरीअ जी शुरूआति 1982 ईस्वी में नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान ज़ोनल ऑफिस हैदराबाद खां कई। 1983 ईस्वी में कमीशन पास करे साइकोलॉजी में लेक्चरर तौर इब्न रुश्द गर्ल्स डिग्री कॉलेज मिसको खां मुक़रर थी।
1984 ईस्वी में गर्ल्स कॉलेज हैदराबाद में बदिली थी आई। 1985 ईस्वी खां 1988 ईस्वी ताईं हिन सिंध यूनिवर्सिटीअ जे पब्लिक एडमिनिस्ट्रेशन शोबे में बि कमु कयो। 1988-92 दौरान मेरान यूनिवर्सिटी पब्लिक स्कूल जामशोरे में प्रिंसिपल थी रही। 1992-93 ईस्वी दौरान हिन मेरान यूनिवर्सिटीअ जे लाइब्रेरीअ में लाइब्रेरियन तौरु ज़िम्मेवारियूं निभायूं। 1995 ईस्वी खां वठी मेरान यूनिवर्सिटी में ड्रेनेज एंड इरिगेशन इंस्टीट्यूट में एडमिन ऑफिसर तौरु कमु कया आहिनि। हुन खां पोइ PhD करणु लंडन वई, जिते केतिरा साल गुज़रण खां पोइ ताज़ो वापसि अची मेरान यूनिवर्सिटीअ में पंहिंजूं ज़िम्मेवारियूं संभालियूं अथसि। ज़ुबैदा मैतलो लिखण जी शुरूआति नंढपण खां कई। हिन सभ खां अॻु में कहाणियूं लिखियूं, जेके हुन वक़्त जे मशहूरु रिसालनि नई ज़िंदगी, मेरान ऐं ॿियनि में छपियूं। हिन 1986 ईस्वी खां 1988 ईस्वी ताईं 2 साल मुसलसिल इबरत मैगज़ीन में कालम लिखिया। संदसि कालमनि जी ॿोली ॾाढी सख़्तु हूंदी हुई। उहो अवामी मसइलनि ऐं करंट अफेयर ते भरपूर लिखंदी रही। साॻे वक़्तु कहाणियूं बि लिखंदी रही। हिन जो कुल 12 कहाणियूं मुख़्तलिफ़ रिसालनि में छपियूं। संदसि कहाणियुनि में औरतुनि जे मौज़ू खे वधीक अहमियत ॾिनल ॾिसे थी। संदसि कहाणियूं फनी लिहाज़ खां बि शाहकार कहाणियूं आहिनि। हिन जे कहाणियुनि जा किरदार आम आहिनि ऐं संदसि मौज़ू बि औरत, समाज, ॾाढ ऐं अणबराबरी, अहसास ऐं मारूमी रहिया आहिनि। हू इंटरनेट ते रिसालनि में मज़मून लिखंदी रहंदी आहे। संदसि लिखणीअ जो अंदाज़ो हेठिएं पैराग्राफ मां करे सघिजे थो। संदसि मज़मून इनफरादियत हिकु सोच खे नरवार करे थो, जेका समाज में तब्दीलीअ जे हवाले सां निहायती अहम ऐं कारगर ॻाल्हि आहे। ऐं चाहियां थो त हिन मज़मून इनफरादियत जो हिकिड़ो पैराग्राफ ऐं तव्हांजे समातनि ताईं बि पहुचायां, त जीअं अव्हां खे बि अंदाज़ो थिए त असांजी हिन लेखिका शाइरा जी ज़हनी वुसअत केतिरी आहे, हिन जी सोच समाजी हवाले सां हिन जी सोच जा लारा कहिड़े पासे ॾांहुं वञनि था। लिखे थी, इनफरादी हैसियत जे चकर में मुआशिरे खां कटिजण थो चाहीं, मुआशिरे सां गॾु हल, उन जा मसाला हल कर, बिल्कुलु मुआशिरे जो ई जुज़ो आहे। जीअं पंहिंजे ॻोठ में वाढे लोअर ऐं जाइ जोड़ींदड़ जो पंहिंजो मख़सूस किरदारु आहे, जेको तमामु ई अहम ऐं बुनियादी आहे ऐं मुआशरती जोड़जिक में हिकु जेतिरो हिसो अथनि। बाक़ी मुआशिरे जे ॾुखनि सां गॾु ॾुखनि ॾोजरनि गारणु ऐं हालतुनि खे फेराइण जे बजाए हाल ते हलनि जीअं ॿिया था हलनि। उन्हनि जी पैरवी करणु किथां जी सियाणप चबी, जंहिंमां कुझु बि हड़ पल न पए। ज़ुबैदा मैतलो शाइरी में बि पाण मञायो आहे। हिन तक़रीबन सभिनी सिर्फ़नि में तिब आज़माई कई आहे। संदसि शाइरीअ जो पहिरियों किताब दात ॾोहारी 2001 ईस्वी में छपियो, जंहिं ते एकेडमी अदबियात साल जे बहितरीन किताब जो इनाम ॾिनो। हिन किताब ते खोड़ सारियूं तनक़ीदूं बि थियूं त साराह बि थियसि। संदसि हिकु शहर हिते ॾिजे थो, ऊंद आहे त छा थियो, ऊंद आहे त छा थियो, किरणा किरणा लफ़्ज़ लिखां, ॿारे ॾात ॾियो। ज़ुबैदा मथी शहर में हिन उंदाहे दौर जी निंदा कई आहे ऐं पंहिंजे ॾात खे उन उंदाहे खे धिकी कढण जो ज़रियो सम्झे थी। ॾात जो ॾियो ॿारे किरणा किरणा लफ़्ज़ लिखण हुन जे तख़युल जेको आईनो आहे। संदसी नज़म शऊर व शाइरी खे मानता बख़्शे थो। ज़हन सिज साड़े हेठियां ॻोल्हींदो रहियो, हथ कंदो रहियो, हिन कुशादनि रस्तनि ते एॾो न हुजूं वाह, हिननि ते ककर ख़ुशियुनि जा वसनि था ऐं ही सभु ॿकी खिलनि था। ज़हन तूं अड़ांगनि पिचरनि ऐं पंधनि ते हलंदो हलीं थो, तुंहिंजा ख़्याल कंहिं नई तब्दीलीअ जे ॻोल्हा में जिस्म सड़ी रख थी वियो अथई। ज़हन किथां खां किथे पहुची वियो अथई। हिन खे मुसवरी सां पिणु घणो लॻाए रहियो आहे। हिन पंहिंजे संग तराश हक़नि सां केतिरा ई आर्ट मंज़र पेद कया आहिनि। संदसि चित्रनि खे पूरे मुल्क में साराहियो वियो आहे। हिन खे इल्मी अदबी तोड़े आर्ट जे हवाले सां केतिरा ई अवार्ड पिणु मिली चुका आहिनि।
ज़ुबैदा मेतलो पाकिस्तान साइकोलॉजिकल एसोसिएशन इस्लामाबाद सां 1980 खां 90 ताईं वाबस्ता रही। हिन नेपाल ऐं इंग्लैंड जा दौरा बि कया आहिनि। ज़ुबैदा मेतलो जो शुमार सिंध जे बहितरीन शाइराउनि, कहाणीकारनि ऐं तइलीमी माहिरनि में थिए थो। संदसि शाइरी, कहाणियुनि ऐं मज़मूननि जी फ़हिरिस्त डिघी आहे, जेके अणछपियल सूर वक़्तु मौजूदु आहिनि। असांजे सिंध जी मायानाज़ शाइरा, कहाणीकारा, कालम नवीस ज़ुबैदा मेतलो जेतोणीकि मौजूदा वक़्त में अदब खां तासीरी थी वई आहे, अदब खां बिल्कुलु कटिजी वई आहे। संदसि लिखणु मंतर ते न पियूं अचनि। ऐं आऊं चाहींदुसि जेकॾहिं मुंहिंजो इहो आवाज़ु संदसि समातनि ताईं पहुचे थो त आऊं इहा गुज़ारिश कंदसि। गुज़ारिश न रुॻो मुंहिंजी गुज़ारिश हूंदी पर सॼी सिंध जी गुज़ारिश हूंदी त हू हिकु भेरो ॿीहर अदब ॾांहुं वापसि अचे, अदब ॾांहुं मोट खाए, शाइरी ॾांहुं मोट खाए, नसर ॾांहुं मोट खाए, त जीअं असांजो मौजूदा नसुल कुझु हासिलु करे सघे, कुझु पिराए सघे। ऐं असां ऐं अवां जेके बि आहियूं उन्हनि सभिनी जो इहो फ़र्ज़ु थिए थो, जेके असां लिखी सघूं था, जेके असां ॻाल्हाए सघूं था, जेके असां अदब सां वाॻियल आहियूं, जेके असां शाइरी सां सलाड़ियल आहियूं, उन्हनि सभिनी जे मथां इहो फ़र्ज़ु थिए थो त असां पंहिंजूं लिखियूं, असां पंहिंजूं तख़लीक़ूं, असां पंहिंजा इज़हार ख़्याल, असां पंहिंजी सोच असांजे ईंदड़ नस्ल ताईं मुंतक़िल कंदा रहूं। मुंहिंजो तमामु ई असांजी अॼोके प्रोग्राम जी ज़ुबैदा मेतलो ऐं असांजी ऐं ॿी जेका असांजे अॼोके प्रोग्राम जी लेखिका आहे ज़रीना हुसैन नारेजो। नामवर कहाणीकार, लेखिका ऐं क़ौमी सियासत सां लाॻापियल ज़रीना हुसैन नारेजो जो शुमार सिंध जे उन्हनि थोरनि औरतनि में थिए थो जिन मर्दनि सां कुल्हो मिलाए हलण जी ज़रूरत कई ऐं सिंध जे माण्हुनि में शौरी सुजाॻीअ लाइ पाण पतोड़ियो। हिन न रुॻो कलम जी नोक पकड़े समाज जे नासूर बणियल मसइलनि जी निशानदेही कई, पर हिन सिंध जे ॻोठनि में वञी माण्हुनि में जागरता मुहिम बि हलाई। साण क़ौमी सियासत सां बि लाॻापियल रही आहे त समाजी तंज़ीमनि जो बि हिसो रही आहे। जंहिंखे हिन जी सोच नफ़राजियत बजाए इज्तमाही आहे, हू पंहिंजे लिखणनि में बि क़ौमी मसइलनि जी निशानदेही कंदी रही। ज़रीना नारेजो नाम्यारे सियासतदान हुसैन बख्श नारेजे जी घरवारी आहे। इन 23 अक्टूबर 1957 ईस्वी ते मोहम्मद इब्राहिम नारेजे जे घर में नए देरे ज़िले लाड़काने में जनमु वरितो। हिन ग्रेजुएट ताईं तइलीम हासिलु कई। खेसि नंढपण खां अदब सां वॾो लॻाव रहियो। हिन 7वीं क्लास में पढ़ण दौरान हिकु कहाणी लिखी जेका ॿारनि जे रिसाले गुलफुल में शाया थी ऐं उन कहाणीअ खे पहिरियों नंबर इनाम मिलियो। अहिड़ीअ तरह ॿाराणे अदब खां इब्तिदा कंदड़ सिंध जी नामवर लेखिका बाद में वॾनि लाइ बि कहाणियूं लिखियूं ऐं पोइ हिन करंट अफेयर ते केतिरा ई कालम मज़मून लिखिया जेके उर्दू ऐं सिंधी अख़बारनि ऐं रिसालनि में छपजंदा रहिया आहिनि। हिन औरतनि जा केतिरा मसाला मीडिया ते हाणे हल कराया। संदसि कालम सिंधी माण्हुनि जे सूरनि जा ख़ासि आहिनि। हू पंहिंजे लिखणनि में न रुॻो समाज जे ख़राबियुनि ऐं ख़ामियुनि जी निशानदेही कंदी रही आहे, पर उन्हनि जी निजात लाइ रस्तो बि ॿुधाईंदी रही आहे। हिन जे कालमनि जी ॿोली जेतोणीकि सख़्तु आहे, पर हिन वटि मसइलनि खे पेश करण जो ॾांहुं सुठो आहे। संदसि कालम कुझु सिटूं अव्हांजे अॻियां पेश करियां थो, जेको हिन औरतनि जे हवाले सां आदम जे एहसान फरामोश पुट जी हवा जी धीअ ते हुकुमरानी उनवाननि सां लिखियो हो। लिखे थी, वाह आदम जा एहसान फरामोश पुट, तूं पंहिंजे वजूद खां वठी आख़िरी घड़ीअ ताईं जंहिं हस्तीअ जो मोहताज आहीं, बल्कि जेका हस्ती तुंहिंजे ख्वाबनि में बि तोखे पई रिझाए, उनजी हैसियत तयन ऐं लेखो चोखो करण वारो तूं केरु थींदो आहीं। तूं त पाण कमज़ोर आहीं, तूं जेको पंहिंजे वहशी जज़्बनि जो ग़ुलाम आहीं, तूं कीअं थो करे सघें औरत ते हुकुमरानी। ज़रीना नारेजो अवामी तहरीक जे मरकज़ी इतलाह सेक्रेटरी ऐं अवामी नेशनल पार्टीअ जी मरकज़ी कमेटीअ जी मेंबर बि रही चुकी आहे। हिन साउथ ईस्ट एशिया तंज़ीम आसा जे वफ़द गिरथर जो दौरो कराए खेनि खरी माण्हुनि जे मसइलनि जी आगाही ॾियारण में वॾो किरदारु अदा कयो आहे। ज़रीना हुसैन नारेजो जेतोणीकि केतिरे अरसे ताईं तमामु घणी सरगर्म रही ऐं क़ौमी सियासत सां लाॻापियल बि रही, पर काफ़ी वक़्त खां हू ख़ामोश आहे। मुंहिंजे साम्हूं असांजी अॼोके हिन प्रोग्राम जी थीम शाइरा आहे, लेखिका आहे,
स्टेज ते जो पाण खे मञाए चुकी आहे सा आहे असांजी ज़ेब निज़ामाणी। सिंधी ॿोलीअ जी नामवर शाइरा कहाणीकारा ऐं स्टेज परफॉर्मर ज़ेब निज़ामाणी 17 अगस्त 1963 ईस्वी ते जनमु वरितो। हिन MA सिंधियत में कई आहे ऐं MPhil में रजिस्टर आहे। हाणे पेशे जे लिहाज़ खां उस्ताद आहे। सिंधीअ जी सब्जेक्ट ज़िम्मेवारियूं अंजाम ॾेई रही आहे। ज़ेब निज़ामाणी नसर ऐं नज़म ॿिन्हीअ में लिखंदी रहे थी। संदसि शाइरी कहाणियूं कालम अदबी मज़मून ऐं तासुर मुख़्तलिफ़ अख़बारनि ऐं रिसालनि में छपजंदा रहनि था। हिन ॿारनि लाइ बि शाइरी कई आहे। संदसि ॿाराणी शाइरीअ जो हिकु मजमूओ हलो हलूं स्कूल छपजी चुको आहे, जंहिंखे सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ पारां 2013 ईस्वी जो इनाम मिलियो। उनखां अलावा हिन केतिरनि स्टेज ड्रामनि में परफॉर्म कयो आहे। हिन शाइरीअ में तमामु घणी मिन्नत माणी आहे। हू मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में पंहिंजी शाइरी तरन्नम में झुंगारे ॿुधाईंदी रहे थी। संदसि शाइरी मौसीक़ीअ सां सरशार आहे। हिन जा केतिरा ई गीत गायकीअ जे अंदाज़ में रिकॉर्ड थी चुका आहिनि, जिन खे सिंध में तमामु घणो पसंदि कयो वियो आहे। संदसि हिकु गज़ल ऐं आवाज़ जे अॻियां पेश करियां थो। तुंहिंजे अखिड़ियुनि में जीअण चाहियां थो, तुंहिंजे अखिड़ियुनि में जीअण चाहियां थो, मुर्की तो साण मिलण चाहियां थो। ॻोठ वारनि जूं आओ त ॻाल्हियूं करियूं, ॻोठ वारनि जूं आओ त ॻाल्हियूं करियूं, सूर सांगियनि जा सलण चाहियां थो। गुफ्तगू तुंहिंजी शाइरी थी लॻे, ॿोल तुंहिंजा त ॿुधण चाहियां थो। गुफ्तगू तुंहिंजी शाइरी थी लॻे, ॿोल तुंहिंजा त ॿुधण चाहियां थो। चातनि जाथा मोर मिठड़ा टिलनि, वाऊंदनि साण वरण चाहियां थो। फुल हवाउनि में नग़मगी तुंहिंजी, फुल हवाउनि में नग़मगी तुंहिंजी, गीत बणिजी मां घुलण चाहियां थो। नीअं तुंहिंजो आहे महकदनि जो जनम, प्यार प्याला त पीअण चाहियां थो। इश्क पंहिंजो आहे फुलड़ी अजरक जी, ज़ेब जीवन ते चुरण चाहियां थो, ज़ेब जीवन ते चुरण चाहियां थो। तशबीहनि सां भरपूर हिन गज़ल में निहायती ख़ूबसूरत ॿोली इस्तेमालु थियल आहे। हिन गज़ल जो घाड़ेचो केॾो वणंदड़ ऐं शाइस्ता आहे। सांगियनि जा सूर सलण, चाहतनि जा मोर टिलण, भाऊंदनि साण वरण, गीत बणिजी ख़ूब घुलण, ज़ेब जीवन ते चुरण, ही तसलसल शाइरीअ जो अमीक ऊचाइनि खे छुहंदड़ आहे। अहिड़ीअ तरह हिन जो हिकु बहितरीनु नज़म मां औरत मुआणी पढ़ंदड़नि ऐं अव्हांजे ॿुधंदड़नि जे अॻियां पेश करियां थो। मां औरत मुआणी आहियां, मुंहिंजा दर्द न मूंखां पुछिजो। मां औरत मुआणी आहियां, पाणीअ मंझि पसा मुंहिंजो। मां औरत मुआणी आहियां, दरिया मंछर किंजर माञर, दरिया मंछर किंजर माञर, डुंगियूं बतीला मुंहिंजा ई घर, तिन तां मूंखे कॾहिं न कढिजो। मां औरत मुआणी आहियां, मां औरत मुआणी आहियां। ही तवील नज़म आहे जेको हिकु मुआणी औरत जी दर्द कथा आहे। असांजो माण्हू जेको पंहिंजो शान शौकत वधाइण लाइ पंहिंजे नाले ऐं ज़ात सां दस्तबरदार थी सैयद थींदे देरि नथो करे, उते असांजी शाइरा पंहिंजे पाण खे हिकु मुआणी सां भेटा ॾेई उन जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झे थी। इहा ई इंसान जे अंदरि जी सचाई आहे। ज़ेब जो ई नज़म निज मुशाहिदाती आहे। हू मुआणी औरत जी ज़िंदगीअ जी झलक ईअं थी पसाए ॼणो पाण उन कबीले सां तालुक़ु रखंदड़ हुजे। हुनजो मुशाहिदो वसी हुअण करे उहा हर ख़्याल सां भरपूर निभाह करे थी वञे। हुन खां सवाइ संदसि केतिरा ई शहर निहायत ई वणंदड़ आहिनि। मिसाल तौरु हीअ जनम हूअ जनम सनम तोखे अर्पे छॾियां, हीअ जनम हूअ जनम सनम तोखे अर्पे छॾियां। हीउ ख़्यालु केॾो मानाइतो आहे, जंहिंमें पाण अर्पण जी ॻाल्हि थियल आहे। हूअं बि इश्क हूंदो ई पाण अर्पण आहे। संदसि शहर बि आवाज़ में रिकॉर्ड थियल आहे। या वरी इहे सिटूं, तोसां जेके रफ़ाक़तूं गुज़रियूं, तोसां जेके रफ़ाक़तूं गुज़रियूं, तो सवा से क़यामतूं गुज़रियूं, तो सवा से क़यामतूं गुज़रियूं।
हिन जी हर सिट केतिरो मानाऊं रखंदा रहे ऐं हर सिट में वफ़ा जा मोती पिरोयल नज़र अचनि था। हीअ हिकु हिसास शाइरा आहे, हूअ बि उहा भोगना भोगे थी जेका सॼी सिंध भोगे थी। जॾहिं सिंध में सैलाबी ॿोॾ आई हुई ऐं माण्हुनि जा ॿचा रोडनि ते दरबदर पिए थिया, जिन ॿारड़नि कैंपनि में ईद मल्हाई हुई उन दर्द इन धरती दयाणीअ जो हीऊं खोरे विधो ऐं सिंध जा कामोरा तोड़े वज़ीर पंहिंजे अयाशनि में मगन हुआ ऐं मथां वरी कराचीअ में कोर्स शुरू थियो। उन सॼे पस मंज़र ते हिकु ख़ूबसूरत नज़म लिखियो जंहिं जूं बस तूं ऐं अव्हां जे अॻियां पेश करियां थो। अमन इंसाफ़ लीड़ूं थिया, अमन इंसाफ़ लीड़ूं थिया, ॾियां कीअं मां ईद वाधाया। हीअ बि तवील नज़म आहे जेको अॼोकी सिंध जी अकासी करे थो। अहिड़ीअ तरह हिन जी सॼी शाइरी सिंध माउ जी मुक़दस थन जहिड़ी उजड़ी ऐं सिंधूअ जे मिरां जहिड़े पाणीअ जी पवित्र आहे। हिन न रुॻो वॾनि लाइ शाइरी कई आहे पर हिन ॿारनि लाइ बि ख़ूबसूरत गीत सॾिया आहिनि जिन में पंहिंजी धरतीअ जी मिटी जी महक ऐं पंहिंजी मिटीअ मां फुटंदड़ सावनि खेतनि जी ख़ुशबू समायल आहे। रंग बरंगी पोपट प्यारा, रंग बरंगी पोपट प्यारा, बाग में जंहिंजा ख़ूब नज़ारा, गुलड़नि जी तो सूंहं वधाए, गुलड़नि जी तो सूंहं वधाए, सुहिणा सुहिणा रूप पसाए, पर जंहिंजा प्यारा प्यारा, जिन ते सुहिणा चिट न्यारा, हथ लायूं त रंग लहनि था, हथ लायूं त रंग लहनि था, चिट परनि जा ॾेई पवनि था, हथ में ॿारो कॾहिं न जलजो, हथ में ॿारो कॾहिं न जलजो। जीअं त पाण हिकु उस्ताद आहे ऐं हू सम्झे थी त ॿार जो असर कीअं थींदी, हुन ॿारनि लाइ ॿार जी ज़हनी सतह मूजिबि विंदराईंदड़ गीत सॾिया आहिनि जीअं ॿारनि में दिलचस्पी पैदा थिए। पोपट जो मर्कज़ी ख़्यालु खणी हुन पोपटी सूं सोबिया जो हक़ीक़ी अक्स चिटियो आहे। अचो इल्म जी जोत साथी जलायूं, अचो इल्म जी जोत साथी जलायूं, इल्म सां जहालत जी ऊंद मिटायूं। शाइरीअ कंहिं अलावा नसर बि वंज़र लिखियो आहे। संदसि हिकु मज़मून कुझु सिधो हिते लिजनि थियूं जेको हिन पंहिंजा हमसफ़र निसार हुसैनीअ खे बेटा तौरु लिखियो। खुलेली कंदीअ ते तिरबात आर्ट सर्कल जी ऑफिस ॾेखारींदे मूंखे ॿुधाईंदो हो त हुन अङण ते अदब जा केतिरा ई चंड उभरिया आहिनि। सुर ताईं साञा जा सभई सिज निखरी निरवार थिया, आर्ट ताईं फन सां वाॻियल आर्टिस्टनि हिन अङण ते गुलाब बणजी टिड़ी ख़ुशबू पखेड़ी त सारी फुलेली ख़ुशबू थी पवे थी। पंहिंजी पूरी ज़िंदगी स्टेज ड्रामा टेबलो जिन में जल जल मशल जल अॻिते क़दम मेटली वतायो ऐं ॿिया खोड़ सारा अहिड़ा तख़लीक़ी ड्रामा ऐं पंहिंजी निगरानीअ में हिदायतकारी कंदे रंग मंच ते अहिड़ा तसीन रंग विखेरिया जंहिंजो अक्स अॼु बि ॾिसंदड़ जे अखियुनि में ॾिसी सघिजे थो। संदसि हिननि नफ़री सिटंदे ऐं का बि राय नथो ॾियां पढ़ंदड़नि खे थो छॾिजे त हू संदसि एहसासनि जी कहिड़ी था कथ कनि। सिंध जी ख़ूबसूरत शाइरा अॼु बि पंहिंजे उन रंग ऐं ढंग सां सिंध जो वास वसंदी ख़ूबसूरत तख़लीक़ूं परजींदे नज़र अचे थी। पाण हिन वक़्तु सिंध जे तारीख़ी शहर हैदराबाद में रिहाइश पज़ीर आहे ऐं सिंध जे नए नस्ल खे इल्म सां रोशनास कराए रही आहे। मुज़ सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध जे अॼोके हिन प्रोग्राम में असां हिन लेखकाउनि ज़ुबैदा मिसलो, ज़रीना हुसैन नारे जो ऐं सेब निज़ामाणी जो तफ़सीली तारीफ़ अव्हां जे अॻियां पेश कयो। इनशाला ईंदड़ हफ़्ते ताईं अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन